सियावर रामचंद्र की जय। मोर मुकुट बंसीय वारे की जय। शिव बोलेंगा न्यारोएंगा बोल सदाई शिव। लालिया जाति चो झूलेलाल बेराई पार सदाई सुखी सदाई शाहूकार। सूत जी 100 कादिक 88,000 ऋषियुनि खे चयो त भीष्म पितामह ही सभु ज्ञान पांडवनि ऐं द्रौपदी ऐं ॿियनि सभिनी खे ॿुधाए श्री कृष्ण ॾांहुं निहारे चयो त हे ज्योति स्वरूप पार ब्रह्म तव्हां फ़क़ति पंहिंजे भक्तनि जी मर्ज़ी पूरी करण लाइ अवतार वठो था। तव्हां ॼमण मरण खां रहित थी फ़क़ति पृथ्वीअ जे बोझ लाहिण ऐं अधर्म ऐं दुष्टनि खे मारण जे वास्ते अवतार वठो था। अव्हां जे अवतार वठण जो इहो सबबु आहे त संसारी आदमी तव्हांजी सांवड़ी सूरत मोहिनी मूरत जो ध्यानु हृदय में रखी सभिनी पापनि खां छुटी भवसागर पार लंघे वञनि ऐं अव्हांजी दया ऐं कृपा पंहिंजे भक्तनि ते एतिरी आहे जो अर्जुन पंहिंजे भक्त जे प्राणनि जी रक्षा करण वास्ते तव्हां संदसि रिथवान बणिजी अॻियां वेठा ऐं अर्जुन खे पंहिंजे पोइतां विहारियो। जंहिं वक़्तु मां चङा सिधा बाण अर्जुन खे हयां थे उन वक़्तु तव्हां अर्जुन जी रक्षा करे उन्हनि बाणनि खां खेसि बचाए उन्हनि बाणनि जे ज़ख़्म पंहिंजे बदन ते सठो। मुंहिंजे बाणनि जे फट सबबु अव्हांजी सांवरी सूरत ते खून जो छंडा ॾाढा सुहिणा ॾिसण में थे आया। तव्हांजे पिशेमान ते मिटी पवण ऐं पघर अचण अहिड़ो मालूम थे थियो जहिड़ी तरह माक जूं बूंदियूं गुलनि जे मथां रहंदियूं आहिनि ऐं साॼे हथ में चाबुक खाॿे हथ में गोरे जूं वागूं वठी रिथ खे जले मुंहिंजे तरफ़ां डोरायो थे। मुंहिंजी मर्ज़ी आहे त उहो ई रूप अव्हांजो मुंहिंजे नेत्रनि में साबित रहे। महाभारत थियण खां अॻु इहो प्रण कयो हो त मां हथियार न खणंदुसि मां हथियार न हलाईंदुसि ऐं मूं बि प्रण कयो त मां अव्हां खे युद्ध में व्याकुल करे प्रण टोराए हथ में हथियार ज़रूरु खणाईंदुसि। पर तव्हां कृपा करे इहो वीचार कयो त मुंहिंजे प्रण छॾे वञे त बेशक छुटी वञे पर मुंहिंजे भॻत जो प्रण पूरो थिए। जॾहिं मूं अर्जुन जे रिथ जा फीथा भञी गोरनि खे मारे छॾियो तॾहिं अव्हां क्रोध करे उन रिथ जो भॻल फीथो खणी मुंहिंजे मारण लाइ डोड़ण वक़्तु अव्हां जो पियल पीतांबर पृथ्वीअ ते किरी पियो जंहिंजे किरण जो इहो सबबु आहे त जॾहिं तव्हां प्रतिज्ञा छॾे हथियार खयो तॾहिं पृथ्वी डप में भरिजी ॾकण लॻी त श्याम सुंदर मूंतां बोझ लाहिण वास्ते अवतार वरितो आहे सो मतां उहो प्रण पूरो न करे तॾहिं तव्हां पृथ्वीअ जे हृदय जी ॻाल्हि सम्झी उन खे धीरज ॾियण लाइ इहो पंहिंजो पीतांबर उन लाइ केरायो थे त तूं ॾिज मूं पंहिंजनि भक्तनि जे प्रण पूरो करण वास्ते पंहिंजो प्रण भॻो आहे। तोतां बोझ मां लाहींदुसि ऐं जॾहिं मां भायां थो त पांडवनि जी सॼे सेना मारे हटाए छॾियां तॾहिं अव्हां मुंहिंजे रिथ वटि अची चइनी तरफ़नि खां केतिरनि ई रूपनि में मूंखे ॾेखारी थे ॾिने। जॾहिं मां उन्हनि ॻाल्हि खे यादि थो करियां तॾहिं मूंखे शर्म थो अचे ऐं पाण खे गुनहगार सम्झी अव्हां जे साम्हूं मुंहुं ॾेखारे नथो सघां। अव्हां दीन दयाल पंहिंजे भक्तनि खे ज्ञान ॾेई संदन मतिलब पूरे करण वारा आहियो। उन करे तव्हां मूंखे जो मरण जे वेझो अची पहुतो आहियां बिना घुराए जे अची दर्शन ॾिनो त
न त वॾनि वॾनि मुनीश्वरनि ऋखेश्वरनि ऐं ज्ञानिनि खे ध्यान में बि अव्हांजो दर्शन मिलण वक़्तु सहजो नथो मिले। छाकाणि त आदमीअ खे मरण वक़्तु अहिड़ो दुख थींदो आहे जहिड़ो 60,000 विछुनि जो हिकु दफ़े ॾंग हणण सां थिए थो। तंहिं लाइ मां अव्हां खां एतिरो थो घुरां त तव्हांजो ही स्वरूप मुंहिंजे अखियुनि में वसंदो रहे। तव्हांजे चरणनि जो ध्यानु मां हृदय में रखी भवसागर पार लंघे वञा। भीष्म पितामह इहा स्तुति करे अखियूं बंदि करे योग अभ्यास सां पंहिंजो तन छॾे वैकुंठ में वासो कयो। उन वक़्तु देवताऊं आकाश मां मथां फुलनि जी वर्खा कई। सूत जी सौंक ऐं ॿियनि ऋखेश्वरनि खे चयो त भीष्म पितामह जे देहांत जो शोक पांडवनि ऐं श्री कृष्ण खे घणो थियो। वरी मुरली मनोहर राजा युधिष्ठिर खे घणो ई सम्झायो त दुनिया में जेका दया मिले थी सा ज़रूरु हिकिड़े ॾींहुं नास थियणी आहे। इन करे उन जे मरण जो ग़म छॾे ख़ुशी करणु घुरिजे। जेको मनुष्य जन्म वठी माया ऐं मोह में फाथल रहे थो सो परमेश्वर खां परे पंहिंजो जन्म अजायो वञाए थो। उन वक़्तु उन जी हालति बेशक रोअण लाइक़ु आहे। पर भीष्म पितामह दुनिया में भक्ति ऐं पूरे धर्म सां रहियो हो, जंहिं करे हींअर हू वैकुंठ हलियो वियो। राजा युधिष्ठिर इहा ॻाल्हि ॿुधी पंहिंजे मन में धीरज ॾिनो। जॾहिं मुरली मनोहर ऐं ऋखेश्वरनि मुनीश्वरनि राजा युधिष्ठिर खे हिंदुस्तानपुर में राजगद्दी ते आणे विहारियो, तॾहिं श्री कृष्ण जी महाराज महाभारत थियण ऐं पृथ्वीअ तां ॿार लाइण सबबि ॾाढो ख़ुशि थी चयो त हे राजा, तूं प्रजा जी पालना कर, पंहिंजे कुटुंब समेत राज जो सुख भोग। मुरली मनोहर राजा खे हीअ ॻाल्हि सम्झाए उन खां अश्वमेघ यज्ञ कराए केतिरनि ई ॾींहंनि गुज़रण बैदि राजा युधिष्ठिर खे चयो त हाणे द्वारकापुरी वञिजो। जंहिं वक़्तु श्याम सुंदर द्वारकापुरी ॾे वञण जो इरादो कयो, उन वक़्तु अश्वत्थामा मथे कूड़जण ऐं मणी निकिरी वञण जे शर्म में भरिजी राजा युधिष्ठिर ऐं ॿियनि पांडवनि जे मारण वास्ते ब्रह्म हथियार हलायो। जॾहिं इहो हथियार पंहिंजा 5 ई मुंहं ठाहे पांडवनि ॾांहुं आयो, तॾहिं हिकिड़े नंढी चिंगारी ब्रह्म हथियारे जी उत्तरा जे पेट में जा गर्भ सां हुई उन में घिरी वई। उन जे पेट में आग ॿरण लॻी। तॾहिं हूअ सरण सबबि व्याकुल थी मथो ॻारो डोरी माता कुंती वटि वई। कुंती हुन खे पाण सां वठी श्री कृष्ण वटि आई। तॾहिं श्री कृष्ण दुख में भरिजी पंहिंजे सुदर्शन चक्र खे आज्ञा ॾिनी त उत्तरा जे पेट में वञी ब्रह्म हथियारे जी गर्मीअ खां संदसि रखिया कर ऐं श्री कृष्ण जे पाण बि अंगूठे जेतिरो रूप धारे उत्तरा जे गर्भ में वञी तरार हथ में खणी उते घुमण लॻो। उत्तरा जे गर्भ में उन वक़्तु राजा परीक्षित हो, जंहिं उन मोहिनी मूरत जी माता जे गर्भ में ऐं ॿिया बालिक थे सम्झो। जॾहिं अश्वत्थामा ब्रह्मचार्य जेको युधिष्ठिर ऐं पांडवनि जलाइण वास्ते मोकिलियो हो, जो श्याम सुंदर जी भक्ति रखण ऐं सुदर्शन चक्र जी रक्षा करण सां उन 5 भाउरनि खे सारण जी सिमर्थी न रखी ऐं मोटी आयो, तॾहिं अश्वत्थामा उन आग खे मंत्र जे बल सां विसाए छॾियो। जॾहिं वैकुंठनाथ जी द्वारका वञण लॻा, तॾहिं कुंती ऐं द्रौपदी राजा युधिष्ठिर अर्जुन भीमसेन नकुल सहदेव संदन साम्हूं हथ जोड़े चयो त हे दीनानाथ, तव्हां जे वञण में असांखे ॾाढो दुख थो थिए। असांजे रखिया हाणे हिते केरु कंदो?
असांखे जेतिरो सुख तव्हांजे चरणनि जे दर्शन पाइण सां मिलंदो हो, एतिरो सुख हिन राजगद्दीअ जे मिलण सां नथो मिले। कुंती हथ जोड़े चयो त हे महाप्रभु, हे हिंदुस्तान मां तव्हांखे पंहिंजो भाउ जो पुटु, हेसिताईं मां तव्हांखे पंहिंजे भाउ जो पुटु सम्झंदी हुअसि, तुंहिंजी महिमा न थे ॼाती, पर हाणे मूंखे पक थी आहे त तव्हां पारब्रह्म परमेश्वर जो अवतार थी संसारी माण्हुनि जो पैदा पालन ऐं नास करियो था। मुंहिंजे पुटनि महाभारत में तव्हांजी कृपा सां जीत पाती आहे। तव्हां सभिनी ऋखेश्वरनि मुनीश्वरनि पंहिंजे भक्तनि खे दर्शन ॾेई भवसागर पार लंघण ऐं धर्म जी रक्षा करण वास्ते सरगुण रूप वरितो आहे। तव्हां वासुदेव ऐं देवकीअ जे घर जनम वठी इन खे हिकिड़ो दफ़े क़ैद खां छॾायो। तव्हांजी आज्ञा सां सूरज चंद्रमा राति ॾींहुं फिरंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजे भक्तनि ते अहिड़ी दया ऐं कृपा करियो था जीअं जसोदा जीअ जे दया करे पंहिंजी मर्ज़ीअ सां पाण खे ॿधायो ऐं जसोदा जे लकुण खां ॾिना थे। न त टिनी लोकनि में अहिड़ो केरु आहे जो तव्हां ॾांहुं अखि खणी ॾिसी सघे। मां घुरां थी त पुटनि ऐं भाउरनि ऐं ॿियनि सभिनी सॼे कुटुंब जे मोह मुंहिंजे मन तां छॾाए अठई पैर तव्हांजे चरणनि जो ध्यानु मुंहिंजे हृदय में वसंदो रहे, जंहिंजे प्रताप सां मां भवसागर पार लंघे वञा। तॾहिं श्री श्याम सुंदर पंहिंजी माया फेराए खिली चयो त आऊं तोखे न विसारींदुसि, तूं मूंखे माता जे बराबरि आहीं। मां द्वारका खां घणा ॾींहं गुज़री विया आहिनि, इन लाइ मां उते वञी सभिनी खे ॾिसंदुसि। राजा युधिष्ठिर इहा ॻाल्हि ॿुधी अर्जुन खे चयो त तूं पंहिंजी सेना ऐं योद्धा साण करे श्याम सुंदर खे वॾे यत्न सां द्वारका पहुचाए। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। सियावर रामचंद्र की जय। मोर मुकुट बंसीअ वारे की जय। शिव बोलेंगा न्यारोएंगा बोल सदाई शिव। लाल जाति चो झूलेलाल। बेराई पार सदाई सुखी सदाई शाहूकार। जीअं बाक़ी बिहारी कृष्ण मुरारी बंसी बजैया रास रचैया गोवर्धन गिरधारी बलिहारी। तो पे जाऊं मैं वारी तोई मुंहिंजी नैया तारी तोई मुंहिंजी नैया सवारी। अची लज रखज गिरधारी अची पत रखज बनवारी।